नाज़रीन हेडलाइंस समटियूं और अहम ख़बर ॾियूं। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी जांच में एफआईए सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त केस जी जांच में एफआईए सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवांखे आगाह कयूं पिया। राणा सनाउल्ला जो चवणु हो त 9 सीटुनि ते ज़िमनी चूंड में पीटीआई खे शिकस्त मिलंदी। संदसि वधीक चवणु हो त नवाज़ शरीफ़ ईंदड़ चूंड मुहिम खां अॻु ई वापसि अची वेंदो। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी जांच में एफआईए सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त केस जी जांच में एफआईए सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। राणा सनाउल्ला जो चवणु हो त 9 सीटुनि ते ज़िमनी चूंड में पीटीआई खे शिकस्त मिलंदी। संदसि वधीक चवणु हो त नवाज़ शरीफ़ ईंदड़ चूंड मुहिम खां अॻु ई वापसि अची वेंदो।